बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार दोस्तों, अज असां हिकिड़ो कंपेरिजन कयूं था, यानी तक़ाबली जाइज़ो वठूं था। हिन पासे कैमरा सां ॾेखारियो आहे, हिन पासे ही आहे ट्रिपल जीन जिन्स, ठीकु आहे। हिन ट्रिपल जीन खे तव्हां ॾिसो, ही ट्रिपल जीन जिन्स आहे। ही गोगड़ा ॾिसो माशाल्लाह ज़बरदस्त लॻा पिया आहिनि, ठीकु आहे। ही ॾिसो, पर हिननि सभिनी मां बूटो जे करे आऊं सुठो ॾेखारियां त ॿाहिरि वारो बूटो ही भलो आहे। ही ॾेखार क्लियर करे, ही ॿार ही गोगड़े जी साइज़ माशाल्लाह ज़बरदस्त आहे, हर शइ आहे। हिन वैरायटी खे असां जॾहिं चेक कयो आहे, ही गोगड़ा मूं ॻणिया आहिनि पहिरीं त ही टोटल गोगड़ा जेके आहिनि नंढा वॾा इहे 38 गोगड़ा आहिनि। ऐं हिन वक़्तु ताणी हीअ जिन्स ट्रिपल जीन वारी मूं वटि 2 एकड़ लही चुकी आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं आऊं साइड ते वरी तव्हांखे ॾेखारियां त अब हीअ ॾेखारे क्लोज़ करे, त हीअ जेके आहिनि गोगड़ा ॾिसो, हीअ आहे किर्स 682 भर में बीठो आहे। हीअ किर्स 682 आहे। हीअ गोगड़ा ॾिसो पिया लेन चेन या निशानी आहे। साजिद तो भला थोरो और ते कर ॾेखार। साजिद तो हिन खे ॻणियो आहे त हिन में गोगड़ा घणा आहिनि जेके मथे हिसे में? सही, हिन में मथे हिसे में हेठि नवां गोगड़ा बि लॻा आहिनि। अच्छा, नया से मां टोटल कया अथमि त 40 गोगड़ा हिन में हुआ, हुन ॿुड़े में 38 गोगड़ा, मतिलबु ट्रिपल जीन में 38। हा, हिन में 40 गोगड़ा मुखड़ियूं अलॻि आहिनि ऐं होॾा मुखड़ी एंड आहे। अच्छा, हाणे मसइलो हीअ आहे त ट्रिपल जीन जेको आहे 2 एकड़ ॾिनो आहे, हुन ॾिनो आहे 23 एकड़। हीअ साइड 23 एकड़ ॾेई चुकी आहे। हीअ ॾिस न, हीअ ॾेखार चूंडिल ॾेखार, हीअ ॾिसो हेठि हेठि ॾेखार त हीअ सुंगड़ियूं चूंडियूं पियूं आहिनि। हीअ ॾिसो चूंडिलियूं आहिनि। हीअ 23 एकड़ लही चुको आहे ऐं अञा भॼे पियो, हीअ भॼी पियो अञा ज़ोर मां। त गोगड़ा जेके आहिनि इहे मतिलबु त 23 लहण खां पोइ 40 गोगड़ा हयो बीठो, हर बूटो थोरो पोइ ते वञासि। ऐं हीअ ॾिस, हा हीअ ॾिसो, हाणे हीअ गोगड़ा मथे केतिरा आहिनि। हेॾां हिन पासे ॾेखार, हीअ जेको ट्रिपल जीन आहे उहो 2 लथो आहे एकड़। ऐं हिन पासे खणी अचु, हीअ किर्स जेको आहे इहो 23 एकड़ लही चुको आहे। गोगड़ा बि हुन खां वधीक अथसि, पंहिंजे खां हुन वैरायटी खां ट्रिपल जीन खां वधीक अथसि। ऐं 23 लही बि चुको आहे। ठीकु आहे, उमिरि जो फ़र्क़ु हूंदो, 10-15 ॾींहं जो फ़र्क़ु आहे जो हीअ आगाटो लॻल आहे, पर चवण जो मक़सदु आहे त किर्स में एतिरो माल मौजूदु आहे। हीअ तव्हां ॾिसंदा वञो त हीअ किथे वैरायटियूं पुॼंदियूं जेके पाण चवनि था सिंगल जीन हिनखे या ट्रिपल जीन मारे वेंदी। हेतिरो गोगड़ो लहर लॻी पई आहे, 23 ॾेई वियो आहे। ऐं उन खां पोइ बि हीअ ॾिस गोगड़ा हिते हेठि करे ॾेखार त हीअ गोगड़ा केतिरा आहिनि। हाणे 23 न रहिया गोगड़ा ॾिसो। साजिद तुंहिंजो दिमाग़ छा थो कमु करे? साईं आउं चवां थो पुठिते जवाब, हिनखे जे खाद खुराक ॾींदो, माना हिकिड़ा त हिन काहे ऐं छॾे था ॾियनि न, उहो सिस्टम न। जीअं अव्हां हिननि खे खाद खुराक ॾियो पिया ऐं हलायो पिया, आउं चवां थो हीअ कंहिं बि वैरायटी खे माना पंहिंजो पुॼणु कोन ॾींदा। 23 अची विया न, हा अञा जहिड़ा 3 महीना पिया न, 23 अची विया न, ओतिरा त गोगड़ा लॻा पिया आहिनि। हा, ऐं पंहिंजो माशाल्लाह कीड़े ते बि कंट्रोल आहे, जेकी दवा आहे उहा हले पई, उहो त इलाजु आहे। माण्हू जेको गुलाबी सुंडी चवंदा आहिनि, गुलाबी हथ कढी भॼी वेंदा आहिनि। माण्हू 3 वारा चूनाइण खां पोइ बि जेको आहे सो ध्यानु ई कोन ॾींदा आहिनि। ऐं हिन में हरू भरू शेडिंग कोन पई थिए। जेकॾहिं ट्रिपल जीन खे ॾिसूं था त हीअ हालत लॻी पिया था। ॾिसो हेॾां क्लोज़ करे ॾेखारिबो आहे त हीअ केॾो रुगो छाणे पई माल, तंहिंखां पोइ अछी मख बि एॾी अथसि ऐं साओ मालो। हिननि में जेको आहे सो एतिरो न आहे, हिन में साईं ज़ीरो शेडिंग आहे, शेडिंग कोन्हे कोई। गोगड़ो ॾिसो न, अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। हाणे जेकॾहिं इहा पोज़ीशन आहे, अञा बि हिनखे टेक्निकल तरीक़े मेथड में काइजे, यानी 2 फुट 2.5 फुट ते, ऐं खाद खुराक में DAP ॾिजे, हीअ त यूरिया ते आहे। त इहा पोज़ीशन आहे दोस्तो। किर्स 682 ॾिसो, तव्हांखे वणंदो बिल्कुलु। ऐं बाक़ी फ़ोटू कढाइण में सोढ़ा जेके आहिनि से हीअ ट्रिपल जीन आहिनि। हिन जो फ़ोटू कढंदो न, छो त हिन में गोगड़ो हींअर ॻाल्हि आहे थुल्हो गोगड़ो आहे, त माना जेकर तव्हांखे फ़ोटोग्राफी करणी आहे त पोइ ट्रिपल जीन जिन्स में बीहो। त इहा मसइलो आहे सॼो जेको आहे सो जनरल तौर ते वणनि जो। त आऊं जेका पोज़ीशन ॾिसां पियो त किर्स वारा जेके माण्हू आहिनि उहे 20-22 ते अची विया आहिनि, त माना हुनजो टेंशन ख़तमु थी वियो आहे। जेकर सुभाणे इन केस बारिश पए थी त हुननि खे मथे में झंझट कोन थो। हीअ जेके असां 2 कढिया आहिनि, हाणे हीअ अलाए कॾहिं हलंदा। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त सुंगड़ी ट्रिपल जीन जी जेका आहे सा हेड़ी बि अचे, यानी फुटी, यानी मिची फुटी आहे। इन में ओपनिंग जेका आहे बहितर कोन्हे, गोगड़ा बर्स्ट थी चुका नज़र। ऐं जेका किर्स जी जेका फुटी जेका आहे उहा सुठी पई अचे। थोरो पोइ ते वञी,
हा ॾिसो ओपनिंग केतिरी बहितरीनु आहे ऐं हींअर त चूंडियो आहे काल्ह पर जेके फुटियूं टिड़नि पियूं न अॼु टिड़ियूं आहिनि उहे माना सुठियूं फुटियूं टिड़नि पियूं अहिड़े हिसाब सां। बहरहाल दोस्तो इहो हो तक़ाबली जाइज़ो सिंगल जीन ऐं ट्रिपल जीन जो। बाक़ी हर हिकु आबादगार जी पंहिंजी मर्ज़ी आहे, जेका जिन्स हुनखे सूट करे थी उहा काए। ट्रिपल जीन आगाट्री खाईंदो फेबरवरी में त ॾाढो कमाईंदो, या त इनखे छॾे ॾे सॼो साल हलाए बहितर कमाईंदो। बाक़ी शॉर्ट ड्यूरेशन में माण्हू जे जल्दी माना मूंखे पैसा अचनि फुटी अचे त उन लाइ किर्स खाइजे। महिरबानी।